वफ़ाक़ी सरकार जी अवाम दुश्मन पॉलिसियुनि सबबि महांगाई में ॻाटे टोड़ो इज़ाफ़ो अची वियो आहे। पोरियों तबिको ॿवेला मानी खाइण खां बि महरूम बणिजी वियो आहे। सरकार तरफ़ां पेट्रोल जे फ़ी लीटर ते ₹5.5 वाध करण खां पोइ रोज़मर्रा जे इस्तेमाल वारनि शयुनि में बि इज़ाफ़ो अची वियो आहे त वरी ॿिए पासे ट्रांसपोर्टरनि किरायनि में बि वाध करे छॾी आहे। महांगाई ग़रीब अवाम खां दाहूं कढी छॾियूं आहिनि। उन सिलसिले में हितां जे रहवासियुनि सिंधु टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जीअं त पेट्रोल जो अघु हिकु हंधि बीहे कोन थो, हर रोज़ ₹2 चढ़ियो बीठो आहे, ₹5 चढ़ियो बीठो आहे। पेट्रोल वधण सां आम शयूं जेके खाइण पीअण जूं आहिनि उहे बि महांगियूं थी थियूं वञनि। अफ़सोस सां चवणो थो पए असां वटि जॾहिं खां ख़ान साहब जी हुकूमत आई आहे न्याज़ी सरकार जी, ॾींहुं पर ॾींहुं ऐं जेको आहे सो त हिन तेल जे इन जेको आहे सो त क़ीमतुनि में इज़ाफ़ो थो थिए। असीं इन शइ जी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत था कयूं। न्याज़ी सरकार खां बेज़ार थी चुका आहियूं ऐं असां हिन खे महांगाई खान था सॼूं। हे न्याज़ी खान नाहे, महांगाई खान अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। त इमरान खान जॾहिं चए पियो त मां हर शइ सस्ती कंदुमि, हे नाकाम थी चुको आहे ऐं नाअहल आहे। जो ॾींहं ॾींहुं हर शयूं चढ़ंदी थियूं वञनि, पेट्रोल चढ़ी वियो आहे त अवाम जे मथां इहो जो बम किरायो वियो आहे त इन जो ज़िम्मेवार त इमरान खान ई आहे न। ॾाढो आम परेशान आहे, चिंचिनारा परेशान आहिनि और पेट्रोल लहे थो ₹1 त चाढ़नि था ₹5, लहे थो ₹2 चाढ़नि था ₹10। सरकार पेट्रोल जे वधायल अघनि वारो फ़ैसिलो वापसि वठे त जीअं ग़रीब माण्हू परेशानियुनि खां बची सघनि। कैमरामैन अली अकबर सां गॾु रहीम मंगी, सिंधु टीवी न्यूज़।